रगूं थियूं रबाब। जॾहिं हिकु ज़ाकिर नेमत जी कुंजी यानी ज़िक्र जो शौक़ु ज़ौक़ सां मशगूलियत रखणु शुरू करे थो, पोइ उनखे उहे औसाफ़ फ़क़्र वारा हासिल थियनि था। जीअं क़ुर मजीद में इरशाद आहे, व इन तअजब फ़अजबुन क़ौलुहुम अइज़ा कुना तुराबन इन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद उलाइकल लज़ीना कफ़रू बिरब्बिहिम व उलाइकल अग़लालु फ़ी अनाक़िहिम व उलाइका असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। तर्जुमो: ऐं ऐं पैगंबर, जेकॾहिं तोखे संदन इनकार जो अजब थींदो आहे त संदन हिन चवण जो बि अजब करणो आहे, जो चवंदा आहिनि त जॾहिं मिटी थींदासूं त असीं वरी नई बणावत में बणाया वेंदासूं छा। इहे उहे आहिनि जिन पंहिंजे पालनहार जो इनकार कयो, ऐं इहे उहे आहिनि जिन जी ॻिचिन में ॻट हूंदा, ऐं उहे दोज़खी आहिनि, उहे मंझि सदाईं रहण वारा आहिनि। सूरह रअद। उहो इंसान ज़ाहिरी दौलत खे कमज़ोर ऐं बातिनी दौलत खे फ़ाइदे वारी सम्झणु लॻे थो। डोड़ डोड़ा वारी रीस जी कीबाई हक़ीक़त जे फ़िक्र में महू थी ॿिन्ही जहाननि जी ख़ुशी हासिल करे वठंदो आहे। छो त ॻाल्हि वाज़े आहे, आख़िरत जी ऐं दुनिया जी दौलत जीअं क़ुर पाक में अचे पियो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुम फ़िअतन फ़थबुतू फ़ज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। तर्जुमो: ऐं ईमान वारो, जॾहिं कंहिं काफ़र टोले सां जंग में मुक़ाबिलो करियो तॾहिं साबित क़दम रहो ऐं अल्लाह खे घणो यादि करियो त मान अवीं निजात हासिल करियो। सूरह अनफ़ाल। बसि सूफ़ियुनि ख़फ़ी ज़ात जा खीमा खोड़े छॾिया आहिनि। बक़ौल शाह साहब जे, खाहोड़ियुनि ख़फ़ी से सोझे लधो सुभान, खाहोड़ियुनि ख़फ़ी से सोझे लधो सुभान, आशिक़ अहिड़े अखरे लंघिया ला मकान, हू गॾिजी हू बणिया बाबू जे बरियान, सभोई सुभान आयो नज़र उन्हनि जो। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब।